पंहिंजे मुल्क खां ॿाहिरि वियल वरी आयो आहियां त मुसलसल पाणीअ जी जदोजहद में ॿियनि ज़िलनि में हुउसि, उन करे देरि थी, न त मूंखे मुल्क में आए 2 हफ़्ता थी पुलिस पार्टी जी, जंहिंमें पुलिस पॉलिटिसाइज़ आहे। ऐं अफ़सोस सां इहो थो चवणो पवे त हिकिड़ो किताबु हो हिकिड़े जो अदीब जो, जंहिंजो नालो अच्छा मुंहुं कारा मुंहुं। सो ज़ाहिरी नज़र ईंदड़ अच्छा मुंहुं मोतबर मुंहुं कीअं पंहिंजो कारो किरदारु अदा कंदा आहिनि, उहो सॼी सिंध वांगुरु ॿियनि जायुनि ते ॿुधूं पिया, पर हीअ असां ॾिसूं पिया त कॉलेज में पढ़ाईंदड़ हिकिड़ो उस्ताद जंहिं ते मन घड़त, यानी कंहिं शइ जो वाक़ियो थियो कोन्हे, मन घड़त नाजाइज़ केस करे पहिरीं इन खे धक हयां विया। असांजे SSP खां वठी हेठि सभु ताईं बाख़बर आहिनि। वरी ही मन घड़त केस करे ऐं झुकाइनि था। हिन जो ॾोह इहो आहे त तव्हां अॻे प्रेस में अची चुको अथव त हू जदीद दौर जा पढ़िया लिखियो नसुल्ला जेको कंहिंखे पहिरें कोन थो पवे, 1 2 पंहिंजे दिलि ते पंहिंजो वोट ॾियनि था या सियासत कनि था। लोकल बॉडीज़ जूं 2 इलेक्शनूं थियूं आहिनि, 2 में, हिकिड़ो किथे थी मारवीअ में, ऐं हाणे तव्हां ॿुधियो हिते ही एक्टिविस्ट हुआ ऐं सिपाह जो अॻुवाण, उनखे ख़बर आहे, मूं सां ॻाल्हायो बि आहे, ऐं वफ़ादारियूं मटाइण लाइ कीअं कामोरो कमीणो थो थिए ऐं ही जेको अवामी नुमाइंदे जे नाले में जेके कारा मुंहं आहिनि, अच्छा मुंहं कीअं कारा ज़ाहिर था थियनि, उहे ईअं था थियनि। ॿेले खाते जी सियासत कंदा, थाणे जी सियासत कंदा। ऐं सम्झां पियो हाणे वक़्तु गुज़री चुको आहे, इहा कंदा त मुंहं में लॻंदा आहिनि। ऐं असां अॼु मुलाक़ात करणु आहियां ऐं तव्हांजे मार्फत डिस्ट्रिक्ट इंतिज़ामिया खे बि चऊं था ऐं ही सकरण पुलिस या जिन बि ही मन घड़त सॼो कयो आहे, वॾेरनि जे ऐं पार्लियामानी मेंबरनि जे, क़ौमी असेंबलीअ में हुजनि, सूबाई असेंबलीअ में हुजनि या सिंध जा हुकुमरान हुजनि, असीं होम मिनिस्टर खे बि चवंदासीं त तवजो ॾे ऐं हिननि अमलदारनि ते, IO ते, FIR कटींदड़नि ते, ॿियनि ते एक्शन खणे, इन्हनि खे गिरफ़्तार करे। ही अहिड़ो शरीफ़ माण्हू ऐं ॿाहिरि जेको हिननि खे तहलके में ॿुधाइनि सही त हिन बराबरि जो को उस्ताद हुजे, वरी जे शराफ़त में जेकॾहिं को हुजे त अची जोड़ ॿुधाइनि त हिननि जो को हुजे। उन करे असां मजमूई तौर ते, छो त ग़ैरत ईंदी आहे पंहिंजे वतन ते, ऐं वतन जो जॾहिं विकिरो ज़मीनूं ऐं पाणी करे चुका आहिनि, त हाणे हिननि खे ग़ैरत असांजे पर शख़्सी हुकुमरानी लाइ कीअं फोर्सिस खे ॾाढ ते इस्तेमालु कनि था। असीं गुज़ारिश कंदासूं IG खे त नोटिस वठे ऐं हिननि जेके कमीना मुलविस आहिनि पुलिस वारनि खां वठी ऐं वॾेरा, ऐं उन्हनि ते एक्शन खणे। महिरबानी।